तो अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां हुसन अब्बास। तव्हां ज़रूरु ख़बरवार हूंदो, शीमा करमाणी डांस आर्टिस्ट आहे। सिंध हुकूमत जे पेरोल ते बि हूंदी आहे। सिंध जूं कॉम्परस धुरियूं उनखे चाहींदियूं आहिनि, पंहिंजे प्रोग्रामनि में घुराए उन खां डांसूं ऐं रस कराईंदियूं आहिनि ऐं उन धारियुनि जे मुतलिक़ बयानु ॾिनो आहे ऐं सिंधी माण्हुनि जी दिलि आज़ारी कई आहे। पर सिंधी माण्हुनि जी दिलि आज़ारी छो थी थिए? उन ते शीमा करमाणी खे प्रोमोट कंदड़ त सिंध हुकूमत हुई, पीपल्स पार्टीअ जी। शीमा करमाणी खे प्रोमोट कंदड़ त सिंधी अदीब आहिनि, सिंधी अदबी संगत आहे, शाइर आहिनि, उहे जेके खगा अदीब आहिनि जेके पीपल्स पार्टी जे पेरोल ते आहिनि, जिन हिन महिल ताईं हिकु बि बयानु ऑफिशियली तौर ते सिंधी अदबी संगत न ॾिनो आहे। सिंध जे तारीख़ ते, तालीम ते, अदब ते, सिंध जी थींदड़ काहुन ते, धारी आबादकारी ते सिंध जी अदबी संगत मुननि में विझो ऐं जेको आहे सो उन को बि बयानु जारी न आहे। हिकिड़ा ख़लीज़ तरीन सिंध जी अदबी संगत आहे, हिकिड़ी करप्ट तरीन जेका भड़वत खाई रही आहे। इहा अदबी संगत जंहिं सॼी सिंध में बर्बादीअ ते ख़ामोशी इख़्तियार कई आहे पंहिंजी, उहा सिंधी अदबी संगत जंहिं वॾे में वॾो गंद कयो आहे सिंध में, जंहिं पैसनि ते हुकूमत खे शेल्टर ॾिनो आहे ऐं हिननि खे तारीख़ लिखणु खपंदी हुई। हीअ सिंधी अदबी संगत अॼु जी मज़ामती तहरीक हुजणु खपंदी हुई, पर इहा पीपल्स पार्टीअ जे दरबार में वेठल हिकु बालीअ जी भेण आहे। ऐं इहा जेका बालीअ जी भेण आहे अदबी संगत, इन सिंध में वॾो हिकिड़ा ॾचा पैदा कया आहिनि। इन जो कमु हुयो न त धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु सिंधी क़ौम खे मुनज़म करे हा। अदबी संगत जो कमु आहे न त धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु सिंध जे दर दर ते वञी, घर घर में वञी माण्हुनि में जागरता पैदा करे हा। हिन कई हीअ दरबारी आहे, हीअ मेलाई आहे। हिनखे भाड़ जो टुकुर पइजी वियो आहे अदीबनि खे। अदीब शराब जे बोतल ते ऐं कबाब जे हॾीअ ते सॼो ॾींहुं शबाब चटनि था। हिननि शबाबी, कबाबी, शराबी, हरामी अदीबनि खे इहे सिंध जा ओतिरा ई गुनहगार अथव जेतिरा पीपल्स पार्टी में अहिड़ा भोतार गद्दार गुनहगार आहिनि। शीमा करमाणीअ जो कहिड़ो ॾोह? हिकिड़ी नाचिणी आहे, हिकु डांसर माईअ जो कहिड़ो कमु? उन डांसर खे बि हिननि चरीअ खे चूंग ॾेई हुनखे चङो मुड़ुसु बि हिननि कयो आहे। शीमा करमाणी भाड़ जो तरो, असुलु ॾोह त हिननि कमीननि जो आहे, अदीबनि जो, दानिश्वरनि जो, जेके सॼो ॾींहुं बूट था चटनि पिया पीपल्स पार्टीअ जे दरबारनि जा। ॾोह हिननि जो आहे, बाक़ी हुननि जो को बि ॾोह न आहे। सिंधी अदबी संगत खे खपे त हुन में जेके गैरतमंद जवान वेठा आहिनि, उहे ई गैरतमंद किथे आहिनि? जेके आहिनि उहे त कसम पड़सीअ जी ज़िंदगी पिया गुज़ारनि। उन्हनि जी त केरु न ॿ ॿुधनि, न ॿारहनि में, न ॿिनि में, न ॿारहनि में। उन्हनि खे केरु ॿुधे? इन्हनि अदीबनि, इन्हनि भाड़ जे तरनि सिंध खे वॾो नुक़सानु ॾिनो अथव। इहे बि चोर अथव, रगी भोतार कोन्हनि बि, बेगरत। हीअ बि बेगरत अथव। बेगरतनि जी कहिड़ी कहिड़ी वॾी हर खातो बेगरतुनि सां भरियो पियो आहे। असीं कंहिं ते ॻाल्हायूं, पोइ वरी असां ते फतवाऊं जारी था कनि हुननि ठगनि मुलनि वांगुरु। उहे इस्लाम जा ठेकेदार सिंध ते क़ाबिज़ थियण जे लाइ आहिनि, सॼो ॾींहुं माण्हुनि खे गारियूं था ॾियनि, फतवाऊं था जारी कनि।